हालाणी रिपोर्टर इमरान अली लाशारी हालाणी शहर में पुरस्कार नमूने सां 2 ॾींहं अॻु ड्यूटी ते वेंदड़ सरकारी मुलाज़िम ख़ालिद हुसैन कबवा हालाणी वासी लापता थी वियो। घणी ॻोल्हा खां पोइ बि उन जी काथे बि पतो न लॻी सघियो आहे। उन मौक़े ते संदसि भाउ शाहिद अली कमवा, सोट उस्ताद इश्तियाक अली कमवा, भाणेजे महताब अली कमवा मीडिया खे ॿुधायो त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे, न ई असांजो भाउ देशद्रोही आहे। असां मुहब वतन पाकिस्तानी आहियूं। असांजे भाउ जी बि कंहिंसां काई दुश्मनी वग़ैरह न आहे। जेको सुबुह जो तयार थी ड्यूटी लाइ रवानो थी वियो, शाम ताईं वापसि न थियो त असां जांच करणु शुरू कई त संदसि जा नंबर मुसलसल बंदि मिलिया। अहिड़ो इतला असां हालाणी थाणे ते ॾिनो ऐं SSP ऑफिस नौशर अफरोज़ साहब सां मिली उनखे पिणु इतला ॾिनो। पुलिस ताउन करे रही आहे, पर उन जे बावजूद बि असांजे भाउ जी ख़बर न पइजी सघी। असां इंतिहाई परेशान आहियूं। असांजो भाउ ख़ालिद हुसैन कमवा कंहिं वटि बि आहे, असांखे इतला कनि या भाउ ख़बरूं पढ़े त असां सां राब्तो करे। असां पुलिस इंतिज़ामिया खां घुर था कयूं त असांजे भाउ जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे।